बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असांजा काफ़ी दोस्त या असां ख़ुदि बि वण ॾेखारींदा आहियूं ॿनी में जंहिंमें गोगड़ा घणा हुजनि ऐं वॾी उमिरि वारो हुजे, यानी फेबरवरी काश्त त उन में गोगड़ा लामाला वधीक लॻा हूंदा। पर असां चवंदा आहियूं त वैरायटी उहा कामयाबु आहे जेका सीज़नल काश्त में काइजे ऐं पोइ उहा केतिरो फ्रूट ॾिए थी, छा थी ॾिए। हिन साल जेको सिस्टम थियो आहे, तव्हां रेडियो ॿुधो पिया त हिकिड़ो खुश्की पंहिंजी जॻह ते पाणी कोन हो। ॿियो त जेका मार्च वारी पोखी आहे सॼी सर डिस्टर्ब थी आहे, यानी 5 मार्च ताणी त ठीकु आहे। 5 मार्च खां पोइ सॼी मार्च वारी पोखी तक़रीबन 25 मार्च ताणी 25 मार्च 2026 ताणी जेका पोखी थी आहे उहा सिधी सही जेका 8 जून ते गर्मी अची वई, 8 जून खां 20 जून ताणी उन गर्मीअ जे ज़द में अची वई। उन करे तमामु घणी शेडिंग थी आहे। कहिड़ी वैरायटी आहे, ईअं न आहे त फलाणी वैरायटी बची, फलाणी वैरायटी में जो दोस्त घणो करे इहो ॾेखारींदा त भाई हिन वैरायटी में छाणू कोन्हे, हुन में छाणू आहे। छाणू सॼो जेका मो स्टडी कई आहे उहा हिकिड़ो एज फैक्टर ते आहे, ॿियो आहे त इन ते पंहिंजो मौसम जे ते डिपेंड करे पई। उहे वैरायटियूं जेके तव्हांजो वरी 20 मार्च या 25 मार्च खां पोइ तव्हां कायूं, अप्रैल में कायूं, त उहे सभु बची वियूं। छो त अॻियां जेको आहे उनजा गोल्डन डेज़ पूरा हुआ, उन्हनि में गर्मी कोन थी ऐं छाणे खां बचाव थी वियो। हींअर त ॾिसो, आउं तव्हांखे किर्स ॾेखारियां थो जेका 10 अप्रैल जी पोखी आहे। हीअ ॾिसो क्लियर कट करवा ॾेखार त जेके ॿूड़ा तव्हां ॾिसंदो त हिननि में छाणू शेडिंग घटि आहे। हीअ ॿूड़ो ॾिसो मुंहिंजे भर वारो, जेकॾहिं वरी हीअं ॿूड़ो ॾेखारियां, हीअ सभिनी में माल हिकु अहिड़ो तव्हांखे नज़र ईंदो। बिल्कुलु जेके बि तव्हांखे ॾेखारींदो त उन्हनि में माल एतिरो ई हूंदो। माल ठहे पियो, जुड़े पियो। हिनखे असां सीज़नल काश्त बि चई सघूं था ऐं ॿियनि लफ़्ज़नि में चऊं त भई अप्रैल जी पोखी। त अप्रैल जी पोखी में रुॻो किर्स न, पर जेके बि वैरायटियूं आयूं आहिनि ट्रिपल जिन जूं, उहे सभु जो सभु बची वियूं आहिनि। यानी उन्हनि में जेको आहे सो माल वधीक लॻो आहे ऐं छणियो कोन्हे, शेडिंग कोन्हे। ॾिसो न, हीअ किथां आहे शेडिंग, ॾिसो त गोगड़नि जी लहर लॻी पई आहे। हीअ ॾिसो अंदरि बनी में पाणी आहे न, तव्हांखे सॼी बनी जेका आहे असां माना ॾेखारियां त जेके बि असां हिते तक़रीबन आबाद फार्म ते 70 एकड़ जे क़रीब अप्रैल में पोखी वई आहे। उन खे थो ॾिसां ऐं मार्च वारी पोखी खे थो ॾिसां त मूंखे ज़मीन आसमान जो फ़र्क़ु थो लॻे। त इन जी माना इहा आहे त मौसम पंहिंजे हथ में कोन्हे, इहा कुदरत जे हथ में आहे। ऐं गुज़िरियल साल वारियूं डायरियूं बुक ऐं डेट ऑफ बर्थ बुक जेके आहिनि, सोइंग डेटूं, उहे बि चेक कयूं अथमि त उहे वैरायटियूं या उहे जिन्सूं जेके मूं मार्च में करायूं हुयूं उन्हनि खां अप्रैल वारियूं वधीक आयूं। अप्रैल जा वण जेके आहे उहे 40+ आया, जॾहिं त मार्च वारा 28 to 30 हिते ब्रेक घणी बीह रहिया। छो जो उन्हनि में शेडिंग थी, हिननि में शेडिंग कोन थी अप्रैल वारे में। त ऐं ॿियो ॻाल्हि नोट करे ॾिसो त हीअ जेका सीज़नल काश्त आहे उहा कद बि उन हिसाब सां करे पई, माना वण हिते मूंखे बीठा आहिनि। ऐं वरी जेकॾहिं मार्च वारी पोखी में त वञा त हुनजो कद हिन खां नंढो आहे। उहे अलाए छो डिस्टर्ब थिया आहिनि। मार्च वारी पोखी में अर्ली में जेके सिंगल जिन वैरायटियूं आहिनि उन्हनि ते गुलाबी सुंडीअ जो हमलो थी वियो। मई में जेको आयो हिननि ते त उहो कोन आयो, को बि जेको आहे गोगड़ो डिस्टर्ब कोन्हे को गुलाबी सुंडी खां। त इन जे चवण जो मक़सदु त हीअ जेको मौसम अलाह ताला जे हथ में आहे, असांजे हथ में न आहे। उन करे हीअ वण जेके ॾिठा विया आहिनि त ख़ासि तौर ते जेके सिंगल जीन आहिनि उहे अप्रैल वारा कामयाबु पिया वञनि। 2-3 साल खां इहो ॾिसूं पिया, जॾहिं त या त फेबरवरी में वण कायो या त हली अप्रैल में कायो। मार्च वारो महीनो ॾाढो ख़राबु पियो करे, छो जून वारी गर्मी जेका आहे न इहा वणनि खे तमामु ख़राबु पई करे। त इहा गर्मी जेकॾहिं असां मार्च में था कयूं 60 ॾींहंनि खां पहुची वञे, 60 ॾींहंनि में वणनि में सॼो शेडिंग थी वञे। त हिननि में शेडिंग थींदी हूंदी। हीअ जेके वैरायटी वेठा अप्रैल में अहिड़ी त कोन्हे, 40-42 सेंटीग्रेड तमामु जेको आहे सो सुइटेबल मौसम आहे काटन लाइ। काटन गर्म मौसम जो फ़सुलु आहे, काटन को थधि जो बदिल कोन्हे को, हिनखे त गर्मी खपे, पर गर्मी एतिरी खपे जेतिरी ही सही सघे, यानी 40 सेंटीग्रेड, 42, 36, 35, 37, 38 अहिड़े क़िस्म जी। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी।